बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम वबिल वालिदैन एहसाना। कुरान मजीद में अल्लाह पाक फरमाए थो त तव्हां पंहिंजे वालिद सां यानी मां ऐं पीउ सां भलाई कयो। ॿी जगह ते अल्लाह पाक फरमाए थो त फला तकुल लहुमा उफ़्युम वला तनहरहुमा वकुल लहुमा कौलन करीमा। ख़बरदार पंहिंजी मां ऐं पीउ खे अच्छी सींध में न वारिजां। तो कुरान पाक में अल्लाह पाक वाज़े तौर करे थो त तव्हां पंहिंजी माउ पीउ सां भलाई कयो। जेके अॼुकल्ह माण्हू पंहिंजी माउ ऐं पीउ सां बदतमीज़ सां पेश अचनि था या उन्हनि खे घटि वधि ॻाल्हाइनि था, हालांकि उहे औलाद सोचे नथो त माइट आहे जंहिं सभु कुझु मुंहिंजे लाइ कयो ऐं मुंहिंजे लाइ भलो उहो मुंहिंजो माइट सोचे सघे थो। हिकिड़ो मिसाल आहे दुनिया जो आम त जेकॾहिं असां दुनिया ते आयासीं अञा नंढा हुआसीं त असांजी परवरिश माउ ऐं पीउ कई। जॾहिं वॾा थियासीं, कमाइण जहिड़ा थियासीं, नौकरियुनि जहिड़ा थियासीं, नौकरियुनि वारा थियासीं, जॾहिं असांजे माइटुनि असांजूं शादियूं करायूं तॾहिं असां उन्हनि खे घर जा तड़े कढूं पिया। हुज़ूर साईं फरमाइनि था त तव्हां पंहिंजी माउ पीउ सां भलाई कयो त उन खे घटि वधि न ॻाल्हायो। जॾहिं उहे वॾी उमिरि में पइजी वञनि, जॾहिं ज़ईफ़ थी वञनि, जॾहिं कमज़ोर थी वञनि, पोड़ा थी वञनि त उन्हनि खे घटि वधि तव्हां न ॻाल्हाइजो, उन्हनि सां अदब सां पेश अचो। सिंध जे सूफ़ियुनि जो सरताज शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह फरमाए थो त सरी जिन रे न सारती रुस्मतिन सई हू झिणकिन तूं झको थी। यानी मां ऐं पीउ तोखे दाबा ॾिन, धड़का ॾिन, तूं झको थी, पोइ पांद ॻिचे में पा पाण वञी परचा मथां रुठो ई रहिजी वञे। शाह साईं फरमाए थो त अची जे हेकार मूं सारींदे सुपरी पेरनि दरिया पंबड़ियूं हंधि विछाया वार साजन सभु ॼमार हूंद होली थी गुज़ारिया। त असांखे खपे मां ऐं पीउ जो अदब कयूं। मां ऐं पीउ असांजे लाइ वॾा मुर्शिद आहिनि, वॾा रहबर आहिनि, वॾा रहनुमा आहिनि। जे पंहिंजी मां ऐं पीउ जी इज़त न कई, यकीनन दुनिया में हुन कुझु न कमायो। उहो मुतक़ी हुजे, परहेज़गार हुजे, रोज़ा रखे, नमाज़ूं पढ़े, हज अदा करे, ज़कातूं करे, ख़ैर ख़ैरात करे, पर जेकॾहिं उन जी मां उन सां नाराज़ आहे त उन जी का बि इबादत अल्लाह जी दरबार में क़बूल न आहे, क़ाबिल क़बूलियत ई न आहे। छो हुमा नारुक हुमा जन्नतुक, मां ऐं पीउ तव्हांजे लाइ जन्नत बि आहिनि त जहन्नम बि आहिनि। जेकॾहिं पंहिंजी माउ जी इज़त कंदासीं, मोहबत सां पेश ईंदासीं त जन्नत बनबी। छो त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी हदीस आहे त माउ जे पेरनि जे हेठियां जन्नत आहे। जेकॾहिं उन्हनि खे ॾुखोईंदासीं, उन्हनि खे रंजाईंदासीं त जहन्नम बनबासीं। असांखे इहो ई खपे त माउ पीउ जो अदब कयूं। कि आम माण्हुनि जे चवण ते अहिड़नि बेहया जेके बद अख़लाक दोस्त आहिनि, कम्यूनिस्ट माण्हू जेके अलाह खे नथा मञनि या कंहिं नबी खे नथा मञनि, अहिड़नि दोस्तनि जी दोस्ती खां परे भॼूं। छो त वधीक रिश्तो जेको आहे, वधीक अहमियत वारो रिश्तो मां ऐं पीउ जो आहे, इन खां वधीक का बि कोन्हे। जॾहिं औलाद वॾो थी वेंदो आहे, वॾी उमिरि ते पहुची वेंदो आहे, जॾहिं उहो पंहिंजे हथनि जहिड़ो थी वेंदो आहे, कमाइण जहिड़ो थी वेंदो आहे, ऐं पोइ पंहिंजी माउ पीउ खे घर मां तड़े कढंदो आहे, इन जी